नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर ॾींदासूं रतोदेरो म्यूनिसिपल जी सफ़ाई वारे अमले कम छॾे हड़ताल करे छॾी। म्यूनिसिपल अमले जो चवणु आहे त हिकु बासर साफ़ी ब्लैकमेल थो करे, वण खपाइण लाइ चयो उनखे हिसो न मिलियो ऐं असांजे ख़िलाफ़ वावेला कई। यूनियन जे अॻवाननि मथां बेगुनाह एनसी दाख़िल कई वई। वण असां म्यूनिसिपल जी मिल्कियत हुई, असां पाण खयोसीं, पंहिंजनि ऑफिसनि खे इतला कयोसीं। हिननि चयो त म्यूनिसिपल जी मिल्कियतुनि ते नाजाइज़ कब्ज़ा कयूं वेठो आहे। हाणे कंहिंजी बि ब्लैकमेलिंग में न ईंदासीं। काल किरियल वण जूं काफ़ियूं पोस्टियूं हलियूं। असल पेट जो सूरु ॿियो हुयो झेड़ो हिसे पति जो हो। उन वण हाणे गंद कयो आहे, केतिरनि खे वाखो करे छॾियो। शहरी परेशान हुआ त हिकु किरियल वण जूं एतिरियूं पोस्टियूं रखियूं वयूं। हाणे सम्झी वञो त असली पेट जो सूरु छाजो हुयो। अल्लाह पाक जंहिंजी बि इज़त करे ऐं जंहिंखे बि ख़्वार ऐं ख़राब करे। जाग न्यूज़ वतद रिपोर्टर अब्दुल वही चयो। Music Studio.